तो केवल बदल ही नहीं तू मथे जो सिंह निकली आया था अदाकारी के लिए वस्ती ध्यान ना है ये वो सही गाल ना है को प्रोड्यूसर मुझे चांस नहीं करे थे मैंने प्रोग्राम की मेरी बोला नहीं होंगी तो फिर दो चांस मिल दो शायद तू ठीक पई चलेंगे वो तू है दौर की जबरदस्त जो है तू थोड़ी देर लाइ जो मास्क लाए न तो सभी तुझे समूरे वजूद से मास्क चढ़ेला तुझे जाहिर तुझे बातें भी नफी करे रहा है मेरी जान सुना माता बच्चे हो तू जबरदस्त जो चढ़ाएगी बाकी तो साबित था तो करना चाहिए यो ही 21वीं सदी शुरू थियण में बाक़ी 2 ॾींहं बचा है भई 31 दिसंबर 2000 ते 20वीं सदी ख़त्म थी वेंदी ऐं 1 जनवरी 2001 ते 21वीं सदी शुरू थी वेंदी दैट्स ऑल बस या 21वीं सदी जो कंप्यूटर ते कहिड़ो असर थींदो इन जे बारे में भी कुछ चवणु चाहींदे हाय ॻाल्हाइण त मां घणो कुझु चाहियां थो मिसरा पर लॻे थो तुंहिंजो विहांउ जो मूड आहे चलो मैं कंहिं ॾींहुं तोसां विड़ी सघां साथी छा थियो आहे मिसरा थींदो छा तू मूंखे हिन क़ाबिल ई नथो सम्झी जो पंहिंजा प्रॉब्लम्स मूंसां डिस्कस करे सघीं एॾी वॾी ॻाल्हि तूं ईअं कीअं कई वई मुझे अहिड़ो कहिड़ो प्रॉब्लम आहे जेको मां तोसां डिस्कस कोन कयो आहे हिन दुनिया में तूं ई त आहीं जंहिंसां मां पंहिंजे अंदर जो हाल ओरींदो आहियां मुंहिंजी ॻाल्हि छॾे ॾे साथी जेकॾहिं उन ॾींहुं तोखे कुझु थी पवे हा त तूं छा थो सम्झी मैडम मीरा इहो सदमो बर्दाश्त करे सघे न मूंखे सम्झ में नथो अचे मिसरा त मूंखे छा थी वियो आहे पंहिंजे वजूद में मां मुंतशिर थी वियो आहियां भॼी बोर थी वियो आहियां हिकु जुनून आहे जेको मुंहिंजी सोचनि ते छाइजी वियो आहे जंहिं मुंहिंजी माउ खे दुख ॾिना तकलीफ़ूं ॾिनी उनखे बेवा कई उनखां मां पूरो हिसाब वठां उनखां सवाइ मूंखे कुझु सम्झ में नथो अचे